नवाबशाह में कायदेवाम यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां लीव इनकेशमेंट न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में जॉइंट एक्शन कमेटी जे सॾ ते कायदेवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे उस्तादनि, आफ़ीसरनि ऐं नंढनि मुलाज़िमनि पारां लीव इनकेशमेंट न मिलण ख़िलाफ़ प्रोफेसर लियाकत तुनियो, शकील चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में यूनिवर्सिटी जे एडमिन ब्लॉक अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल असांखे रमज़ान जे महीने में ईद एडवांस ऐं लीव इनकेशमेंट मिलंदी आहे, जेका असांजे सिंडिकेट मां बि मंज़ूर थियल आहे, पर हाणे बजट जी हथरादू खोड़ ॼाणाए नथी ॾिनी वञे। ईद एडवांस ॾिनी वेंदी आहे, 8-10 सालनि खां असांजी लीव इनकेशमेंट बि ॾिनी वेंदी आहे, जेका असांजी डिमांड हुई काफ़ी ॾींहंनि खां। त हिते हले पई एहतिजाज बि हले पियो। ताज़ो सिंध यूनिवर्सिटी पंहिंजनि एम्प्लॉइज़ खे, ऑफिसर्स, टीचर्स खे इहा लीव इनकेशमेंट जारी कई आहे, जेका 1 खां वठी 16 ग्रेड ताईं अॼु जारी कई आहे। लिस्टियूं मोकिलियूं आहिनि ऐं बाक़ी 17 खां वठी 22 ग्रेड ताईं 21 तारीख़ ते ॾिनी वेंदी। असांजी इहा डिमांड आहे त हिकदमि असांजे एम्प्लॉइज़ खे 1 खां वठी 16 ग्रेड ताईं अॼु ॾिनी वञे पघार, ईद खां अॻे ॾिनी वञे लीव इनकेशमेंट, ऐं बाक़ी 17 खां 22 ताईं जीअं सिंध यूनिवर्सिटी कई आहे त इहा असांजे एम्प्लॉइज़, ऑफिसर्स, टीचर्स खे ॾिनी वञे त जीअं हिते महरूमी ख़तमु थिए। अॼु असांखे 5 ॾींहं आहे, असां सभु ऑफिसर्स, टीचर्स, मुलाज़िमीन सभु गॾिजी करे हिते धरणो ॾियो, एहतिजाज कयो वेठा आहियूं। असांजो मुतालबो इहो आहे त असांजी यूनिवर्सिटी जी तरफ़ां मंज़ूर थियल हर साल मिलंदड़ लीव इनकेशमेंट ऐं ईद एडवांस जेको असांजे यूनिवर्सिटी जे सभिनी मुलाज़िमनि खे मिलंदो आहे उहो जारी कयो वञे। पर अलाए जो छो यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर साहब, यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार ऐं डायरेक्टर फाइनेंस चौथो ॾींहुं आहे, गुम लॻा पिया आहिनि। को बि असां सां राब्तो करण लाइ, कंहिं माण्हू सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को। हिते सभु मुलाज़िमीन बेयारो मददगार वेठा आहिनि। असां वस वारनि खां इहो अपील था कयूं, सिंध गवर्नमेंट खां ख़ासि तौर ते CM साहब खां इहा अपील था कयूं त हिन यूनिवर्सिटी खे जेकॾहिं बजट जारी कई वई आहे त उनजो पुछाणो कयो वञे, इन ते इंक्वायरी विहारी वञे ऐं असां मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। हुननि चयो त 7 ॾींहं अॻु सिंध गवर्नमेंट पारां 600 मिलियन बजट मिली आहे, लेकिन यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर सलीम रज़ा समो ऐं डायरेक्टर फिनांस मिली भगत करे असांजो हक़ फबाइण चाहिनि था। मुलाज़िमनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त डायरेक्टर फिनांस खे मिलियल बजट जी इंक्वायरी कराए असांखे ईद एडवांस ऐं लीव इनकेशमेंट ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।